लाखा लख सुजन पर फुलाणी फेर बियो। लाखे ॼाञी सिंधीअ में हिन पखी जो नालो लाखे ॼाञी आहे। जॾहिं लाखो फुलाणी महिराणीअ सां शादी करण लाइ पुराण जे वणनि खे कपिड़ा उडाए रहियो हो त ही पखी लाखे फुलाणी जी ॼञ सां गॾु हुयो या उन जे आस पास ई मौजूदु हुयो। छो ॼञ सां गॾु हुयो इहा त ख़बर न आहे, मगर मस नालो लाखे ॼाञी उन करे पियो जो ही लाखे फुलाणीअ जी ॼञ सां गॾु हुयो। तारीख़ी किरदार जे नाले सां सुञाणप रखंदड़ ही नायाब पखी बि मारियुनि जी बंदूकनि, ढबियुनि, रछनि जो शिकार थींदो रहे थो, मगर कंहिं ते मयार ॾिजे उन्हनि मारियुनि ते जे पखी मारे ॿिनि वेलनि जो अटो बचनि लाइ वठनि था, या उन्हनि मारियुनि ते जे दौलत जे नशे में चोर अञा बि अटो महांगो कंदा रहनि था। खेनि को बि अहसासु कोन्हे त असां छा करे रहिया आहियूं, बसि आहिनि त पंहिंजे दौलत जे इक़्तिदार जे नशे में चोर मस्त हाथीअ जियां वण टण ॿूटा लताड़ींदा रहनि था।